खैरपुर मां ख़बर ईंदा हलो त खैरपुर भरिसां कंदरा थाणे जी हद ॻोठ पंजो महर जे रहवासियुनि जो रहीम बख्श महर, मोहम्मद खान महर, शाहनवाज़ महर, अमीर बख्श महर ऐं ॿियनि जी अॻवाणी में नींगर सां थियल ॾाढाई ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हिननि मीडिया अॻियां धाईंदे चयो त असांजे नंढड़े नदीम वल्द रहीम बख्श महर खे हितां जा लोकल माण्हू वरगलाए बिलावल पर खैरपुर वठी विया, घुमाए फिराए वापसि महल उंदाए में हमण लो लॻ धारे जा भरिसां ज़मीन में लाहे पिस्टल ॾेखारे सख़्त मार कुट करे मुबैना ॾाढाई कई, रोक रक़म ऐं मोबाइल सेट पिण फुर कई आहे। असीं एसएसपी सकर ऐं एसएचओ कंदरा खां मुतालबो कयूं था त मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मथां केस दाख़िल करे जेल उमाणे असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।